अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे कोट लखपत जो क़ैदी, जेल डायरी, लेखक रसूल बख्श पली जो, क़िस्त 24 22/7/1982 ईस्वी। ईद चंड जो त नालो निशान बि कोन हो। चवनि था त धोखेबाज़ीअ सां ईद कराई वई आहे त मथां सुभाणे जुमे ॾींहुं ईद थिए, ॿ ख़ुतबा पढ़जनि ऐं माण्हू सम्झनि त हाकिमनि जो ख़ैरु कोन्हे। असां वटि ईद ते खाइण जो कुझु बि कोन्हे जो खणी खाऊं। कल्ह यादि पियोसीं त ईद लाइ कुझु वठिजे, चयोसीं सुभाणे वठंदासीं त अॼु ईद थी वई। तारीख़ खे नियापो मोकिलियो अथऊं पर पहुचे बि। कल्ह को कपिड़नि जो वॻो ऐं सिंधी किताब ॾेई वियो आहे, परवेज़ या सलीम भाई। 2-3 ॾींहंनि खां गर्मा गर्म बहस निकिरियो पवनि। पहिरियां ई मौलवी साहब, अॻियां मोहम्मद बिन कासिम ऐं ॾाहर जो बहस छेड़े पियो। मीम मोहम्मद बिन कासिम जो हामी थियो, सो बि अहिड़ो जो समूरा लीका लंघे वियो। अखियूं ॻाढ़ियूं, मरण मारण लाइ तयारु, ज़बरदस्ती मुसलमान करणु न करणु, फतेह करणु, सल्तनत शाही ऐं साम्राज जी ॻाल्हि निकिती। ख़ैर सलाह सां वॾो जंगाण थी पियो। ख़बर पई त मीम खे पंहिंजे पराए जो को ख़्यालु कोन्हे। बहस बराए बहस जी बि लॻार अथसि। बहस में पियो त संदोसेड़ो नथो ॾिसे, रुगो गोड़ करे पंहिंजी ॻाल्हि मञाइण जी ॻणती अथसि। अहिड़ी बहस करे मूंखे अहिड़ियूं ॻाल्हियूं करण ते मजबूर करे विधाई जेके मूंखे हूअं चवण जो को बि इरादो कोन हो ऐं जिन खां मां पासो करण ते घुरियो। कल्ह वरी बि बहस बराए बहस कयाई, वरी बि अखियूं ॻाढ़ियूं, मरण माराइण लाइ तयारु। हिकिड़ी मां ॿी, ॿी मां टी, मिड़ई कंहिं न कंहिं नमूने पंहिंजी ॻाल्हि सर करणी। ॿई दफ़ा विचोले क़िस्म या थोरी वधीक सख़्तु धमाल कढणी पियमि। ॿई दफ़ा मुआज़रत कयाई पर मुड़ंदो कोन ऐं खेसि छेक छॾण जो इरादो मूंखे बि कोन्हे। लफ़ाज़ी हिकिड़ी आदत थियो पवे, उनखे छेक छॾणु माना पाण खे वेल में विझणु। माण्हू प्यारो ऐं ज़हीन आहे, उनखे पंहिंजे हाल ते छॾणु मुनासिबु कोन्हे। संदसि कन मट ज़रूरी आहे, कबियसि छॾिबुसि कोन। कल्ह फ़ैरोज़ तुग़लक जे सिंध ते काहिण ऐं शिकस्त खाइण वारो मज़मून ॿुधी चयाई, सिंध खे हाराए विया, शहनशाह खटी वियो। कलाक खां पोइ मस वञी क़बूल कयाई, बराबरि सिंधियुनि खटियो। दरअसल हिन खे सिंधियुनि ते सख़्तु ख़ार आहिनि। चए भुटे जहिड़ो अज़ीम सिंधी माराए वेठा, तमाशो ॾिसनि, उफ़ बि कान कयऊं। सिंधियुनि जे बहादुरीअ जो मूं वटि नालो बि न वठि। राति हिंदुस्तान वारनि नूर इलाही फिल्म ॾेखारी, जंहिंमें ख्वाजा ग़रीब नवाज़ जूं करामतूं साबित कयल हुयूं। मौज़ू नूरानी हो, फिल्म वाहियात। मथे मीम जी ज़ाल कराची वियल आहे, पुठियां नंढड़ा पुट घर में अथसि। 23/7/1982 ईस्वी, शाम 5 बजा। ईद जो ॿियो ॾींहुं। कल्ह मुश्ताक अवान असिस्टेंट यानी जेलर मिलण आयो हो। मूंखे ॾाढा मेरा कपिड़ा पियल हुआ, बदिलाइण विसरी वियमि। मीम खे बि मेरा पियल हुआ। अॼु मीम मज़ान जी दाल तयारु कराई, पेट में सूर अथमि। 2 पहरनि जो निंड ई कान आई। डान बहता रहा पढ़ा पियो। नजम अब्बासीअ जे कहाणियुनि जो नओं मजमूओ रिश्ता नाता पढ़ी पूरो कयुमि। रोशन ऐं तरक़ी पसंदि ख़्याल अथसि। ॻाल्हि करण बि अचेसि थी। बोगस जदीद अदब जी ग़लाज़त जे माहौल में हिन जा ख़्याल ज़हन खे तरावत ॾियनि था। खेसि अञा बि अॻिते वधणु घुरिजे। सोचे सम्झी डिघियूं कहाणियूं ऐं थी सघे त नाविल लिखणु घुरिजनि। कहाणियुनि जो दाइरो मौजूदा वक़्त जे अदबी तक़ाज़ाउनि खे पूरो नथो करे, उहो निहायत तंग ऐं घटि कराइतो आहे। मुनीर मुलाज़िम सिपाही रुठो आहे। अॼु सॼो ॾींहुं अंदरि कोन आयो, ॿाहिरि फिरंदो रहियो। मालूम थियो त सुबुह जो मूं ऐं मीम ॻाल्हियूं पिए कयूं, सो मूं यूसुफ खे चयो त मुनीर खे परियां कुर्सी विझी ॾे। उन तां मुड़ुसु रुठो आहे। राति बरकत खे चयोसीं त सम्झाईंसि, पर हींअर ड्यूटी हुयसि त बि अंदरि कोन आयो, भली हवा खाए। राति टीवी पिया ॾिसूं। सोना चांदी मुनू भाई वीचारा तरक़ी पसंदि अदीब मिसकिन ॿराड़ीअ जे औरत खां जागीरदार ख़ानदान जी ख़िदमत कराए खेसि क़ाबिल इज़त ॾेखारियो पियो वञे। उहो ई अज़ली बदमाशीअ वारो मौज़ू, वफ़ादार, फर्मा बरदार ऐं ख़ैर ख़्वाह ग़ुलाम ऐं पछाड़ीअ जो क़दुरु सुञाणींदड़ आका। हिंदी ड्रामो बोर आहे। हीअ वरी केरु आहे? ॼातल सुञातल थी लॻे। अच्छा, अनीसा साबरी आहे। साॻी सूंहं, साॻियूं वकार ऐं शान वारियूं अदाऊं, साॻियो ख़ासि आवाज़ु, साॻियो महफ़िल ते छाइजणु, ताड़ियूं वेठी वॼाए। मीम बि वेठो वॼाए ऐं रखी रखी सुभान अल्लाह जा नारा बि पियो हणे। अनीसा हिंदी दोहा पई ॻाए, शायदि अमीर ख़ुसरो जा आहिनि। हाणे गज़ल एॾो सुठो न आहे, कंहिं रदी सदी शाइर जो आहे।
उहो बि वॾो अलमियो हूंदो आहे त जॾहिं ॻाइण वारो बादशाह हूंदो आहे ऐं हू जेकी कलाम पियो ॻाईंदो आहे उहो टको बि न लहंदो आहे। अक्सर सुरीला फ़नकार उन जी बीमारीअ में वरितल हूंदा आहिनि। जेको कलाम मिलंदो अथनि सो वठी ॻाईंदा आहिनि। तकलीफ़ वठी पुछा करे सुठा कलाम हथ न कंदा, आयो सो कार, उन करे हू अॻिते वधी न सघंदा आहिनि। हाणे अनीसा ॿियो गज़ल छेड़ियो आहे। हाणे हूअ सरापा उदासी, सरापा ॾुख, सरापा जुदाई ऐं सरापा मोकिलाणी बणिजी वई आहे। रखियो रखियो उदास ऐं ग़मगीन नमूने मुरके थी, बकौल मीम जे सरापा तबाही ऐं बर्बादी बणिजी वियल आहे। गज़ल ज़बरदस्त आहे ऐं हूअ उन खां वधीक ज़बरदस्त बणिजी वई आहे। ओचितो सोच में ॿिया राग जा आशिक़ ख़ासि करे सिंधी यार बि हींअर ई ॾिसनि हा त जेकर कहिड़ो न सुठो थिए। जोयो साहब बि हीअ गज़ल ॿुधे त कहिड़ो न मज़ो थिए। ग़म त ग़म माण्हूअ जी ख़ुशी बि ॿियनि सां गॾप में आहे, अकेले सिर ज़ाती ख़ुशीअ में उहा ॻाल्हि किथे। बंदिश पियल तहरीक रिसाले जो एडिटर साहब तवजो ॾिए, अहिड़नि मौक़नि ते ग़ैर मौजूदगी ठीकु न आहे। रिसाले जी नुमाइंदगी थियणु घुरिजे। जेल पुलिस स्मगलरनि जूं ॻाल्हियूं पियूं हलनि, मुलाज़िम सिपाही पियो चवे कुसूर जो सुप्रिटेंडेंट सिख क़ैदियुनि खे राति जो कढियो छॾींदो हो। उहे वञी हिंदुस्तान मां धाड़ा हणी आणियो ॾींदा हुअसि। सिख किथे जा हुआ? भारत जा हुआ त भॼी छो न थी विया? नाजी ना, वाइदे जा पका, उन किथे भॼणा? उहे त हिते जा पाण वारा आहिनि जन जो कमु रुगो धोखो आहे। सिख 8 लखनि जो माल खणी आया हिते वारनि, उन्हनि खे पती न ॾियण लाइ उन्हनि ॿिन्ही भाइरनि खे मारे माल हज़म करे छॾियो। सिखनि जो पीउ आयो भारत खां चवे 8 लख ॿिया वठो, मूंखे पुट मोटाए ॾियो। पर पुट किथां मोटनि? ही करोड़पति की ईअं थिया आहिनि, सभु ईअं थिया आहिनि। लाहौर डिस्ट्रिक्ट जो प्रेसिडेंट केरु आहे? उन्हनि जो सरदार आहे, सफ़ा अणपढ़ियल पर स्मगलिंग मां किरोड़ किरोड़ जी कोठी, सभिनी जो सरदार वरी आहे वज़ीर। हा साईं, वज़ीर ऐं उहो साॻियो सभिनी स्मगलरनि जो सरदार। लखू ॾर वटि रावी दरिया में हिकिड़ो ॿेट आहे, उते स्मगलरनि जी बाक़ाइदे रियासत आहे। पुलिस खे मजाल न आहे जो वञे, वेंदी त बाक़ाइदे लड़ाई थींदी। बॉर्डर वटि आहे, बॉर्डर वटां सिख अची स्मगलरनि सां गॾिजी विढ़ंदा। हिंदुस्तान पाकिस्तान जी लड़ाई पइजी वेंदी। चौधरी साल पाकिस्तान जो वॾे में वॾो वारदातियो आहे। उहो बि लखी ॾर तरफ़ वारे ॿेट में रहे थो। सभिनी खे ख़बर आहे, सभिनी खे पती पई मिले घर वेठे, बाक़ी असीं 10 मिंट देरि सां अचूं या थोरो अखियूं पूरजनि त हिकदमि सस्पेंड। शाम आसमान रंग बरंगी वेस ओढियो बीठो आहे, शाम वणंदड़ आहे। बंदिश पियल तहरीक जो एडिटर सैयद आलम अली शाह। गाफ़ आयो हो हैदर शाह बाबति पुछा, ऐनक जो फ्रेम नओं पइजी आयो आहे। पैसनि वठण खां इनकार, 2000 रुपयनि ताईं ॾेई सघां थो। शुरूअ में ॿुधल उहो जुमिलो वरी यादि आयो। शरबत जो शीशो 2 पैरनि जो निंड कान आई, बदन ते थोरी ख़ारिश सबबि 4 कोप चांहि जा पियो वेठो हूंदुसि त ख़ारिश त थींदी। मीम सॼो ॾींहुं चांहि जो थर्मास भरियो वेठो आहे, उनखे ॾिसी आउं बि लॻो पियो आहियां। घणी चांहि माना ख़ारिश मूं लाइ। डान बैतारहा पढ़ी पूरो कयुमि, शायदि उर्दूअ में अधु ताईं तर्जुमो थियल हो। राति 2 बजा इजो फुड़ियूं पवणु शुरू थियूं आहिनि। यूसुफ फुड़ियूं आहिनि या मींहुं पवंदो? चए हुण नई रुकती बारिश। अंदरि भॻिया आहियूं, संतरी हंधि पियो खणाए अंदरि कराए। 25/7/1982 ईस्वी। राति अजायो टपड़ खणी भॻियासीं, मींहं जूं मस खे फुड़ियूं पयूं। 11 थियण वारा आहिनि। 11 बजा दिल्लीअ तां भारत जी नई सदर जी सूंहं खणण जी रस्म ॾेखारी वेंदी, जा सयारे ज़रिए जालंधर तां ॾिसबी इजो। राष्ट्रपति भवन सदारती महल मां सिधी नशरियात शुरू थी थिए। मथां लफ़्ज़ स्क्रीन ते ज़ाहिर थिया आहिनि। साम्हूं भारत जो सदारती महल आहे, मंझंदि अटकल 140 कमरा आहिनि। अॻे वायसराय मंझंदि रहंदो हो, हाणे भारत जो सदर। अॻे वायसरीगल लाज सॾिबो हो, हाणे राष्ट्रपति भवन। महिमान अचणु शुरू थी विया आहिनि। इजो माई इंदिरा, पुठियां संजीव ऐं जोणस आहिनि। हिते त वीचारी इंदिरा खे को पुछे बि कोन थो। संदसि वेहण लाइ बि कंहिं ख़ासि जॻह जो बंदोबस्तु कोन्हे, जॻह लाइ मथां पई ॾिए। हिकिड़ीअ माईअ उथी जॻह ॾिनी अथसि, सा बि खेसि। पुटस ऐं नुंहंस अञा जॻह पिया ॻोल्हीनि। ही सफ़ीर पिया अचनि, हाणे फ़ौजी जनरल। दरबार हाल भरिजी वियो आहे।
अॻूणे ऐं नए सदर जो इंतज़ारु आहे। अनाउंसर पियो चवे पाड़े वारनि मुल्कनि में जमहूरियत जूं शमूं हिकु हिकु करे विसामी वियूं आहिनि। हिते भारत में उहा रोशन आहे। इजो पुराणो ऐं नओं सदर अची विया। महात्मा बुद्ध जे हिकु वॾे बुत जे हेठां स्टेज ते ॿ शाही कुर्सियूं रखियूं आहिनि, ॿई उन ते वेठा आहिनि। होम सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जो उहो ऐलान पढ़ियो आहे त ज्ञानी ज़ेल सिंह नओं सदर चूंडियो आहे। हाणे चीफ जस्टिस ज्ञानीअ खे सौं पियो खणाए। हाणे ज्ञानी तक़रीर पियो करे, झेलो झेलो हिंदीअ में। हाणे हू जी सदारती कुर्सीअ ते वेठो आहे ऐं अॻूणो सदर पासे वारी कुर्सीअ ते। कल्ह राति नीलम संजय रेड्डीअ पंहिंजी अलविदाई तक़रीर में पाड़े वारनि मुल्कनि में जमहूरियत जे ख़ात्मे वारी ॻाल्हि कई हुई। भारतीय सरमाएदारनि जूं पाड़ूं मज़बूत थी चुकियूं आहिनि। उन्हनि तमामु ॾुखियनि हालतुनि में सरमाएदार जमहूरी निज़ाम क़ाइमु रखियो आहे। पर मूंखे अंदेशो आहे त इंदिरा बि भुटे साहिब वारी ग़लती करे रही आहे ऐं फ़ौज खे हद खां वधीक मज़बूत करे रही आहे। टी दुनिया जे मुल्कनि में जनरल मेसीणा थिया टाइम पास कंदा आहिनि ऐं सियासी हुकूमत खे पॾाए उन जी मार्फत हथियार गॾु कराए फ़ौज वधाईंदा आहिनि ऐं पोइ साम्राज्य सां साज़िश करे अवाम जी छातीअ ते लत रखी चढ़ी वेही रहंदा आहिनि। उन्हनि ते ऐं संदन जमहूरियत जे डिघनि ॻाल्हियुनि ते भरोसो करणु ख़तरनाक ॻाल्हि आहे। भारत फ़ौजी राज जे चौठ खां थोरो पर भरो बीठो आहे। मुल्की हालतुनि ऐं अमरीकी साज़िशुनि सबबि हालतूं वधीक संगीन थियूं त फ़ौज कान घुसंदी। अमेरिका जी साज़िशुनि जो मतिलबु बि आहे त सियासी हुकूमत खे नाकाम बणाए साम्राज्य जी छाड़ती फ़ौज लाइ मैदान साफ़ कजे। 26/7/1982 ईस्वी उर्दू सर्विस में ख़ूबसूरत धुननि वारा गीत पिया हलनि आहिनि त अलाए कहिड़ी ॿोलीअ जा, शायदि कश्मीरी जा आहिनि। आशा कोल ऐं दीता कोल हुयूं। ॿोली वाकई कश्मीरी हुई। 2 महीना अॻु इस्पताल वियो हुउसि टेस्टुनि लाइ। अॼु ताईं तशख़ीस जो नतीजो न मिलियो आहे ऐं को बि इलाजु शुरू कोन थियो आहे। कई लेटर विया आहिनि, प्रोफेसर खे वक़्तु कोन्हे। अहिड़ी रीति 3 साल थी विया आहिनि। अञा तशख़ीस ऐं इलाज जो मरहलो कोन आयो आहे। उहे आहिनि हिन शरीफ़ ऐं इंसाफ़ पसंद ऐं इस्लामी हुकूमत जे क़ैदियुनि जा ठाठ। मियाँ जे टोड़ीअ में ख़्यालु पियो ॻाइजे, ॻाइणी ठीकु ठाकु आहे। सुप्रिटेंडेंट आयो हो अॼु सुबुह जो। मूं लिखियो होसि त मूंखे इलाज जे बारे में तोसां ॻाल्हाइणो आहे। डॉक्टर कोन ईंदो, मजबूर ईंदो त लिखंदो त कुझु बि कोन्हेसि, उन करे मूंखे कोशिशि करे इस्पताल मोकिल त 2 मिंटनि में जेकी लिखणो अथनि सो लिखनि ऐं रोज़ रोज़ जी लिखाई पढ़ाई मां त जिंद छुटे। चयईं बिल्कुलु मोकिलिबो, थी वियो। मूंखे ॾींहं ॿ छॾियो त इंतज़ाम करे वठां त जीअं तव्हां जो वञणु काराइतो थिए ऐं तव्हां सखणा मोटी न अचो। अॼु वरी चयाईं ॻोठु वञी असांजी शिकायत त न कंदव त मूंसां सुठो कोन हलिया। हस्बे दस्तूर तकिड़ो आयो तकिड़ो वियो। डिप्टीअ न अचण जी माज़रत कई त कराची वियल हुअसि। सुप्रिटेंडेंट मुंहिंजी ट्रांसफ़र लाइ कोशिशि कराइण जी बि ॻाल्हि कई। ऐं नथो सम्झां त सिंध सरकार उहा ॻाल्हि क़बूलु कंदी। कुझु देरि खां पोइ जेल जो डॉक्टर आयो। चयईं त फ़ोन कयो अथऊं त जंहिं डॉक्टर तोखे तपासियो आहे ऐं टेस्ट लाइ मोकिलियो आहे, यानी डॉक्टर सिप्तुल हसन, सो विलायत हलियो वियो आहे। बहरहाल तोखे कंहिं फिज़िशियन ॾांहुं मोकिलियूं था। मीम जी बहस बराए बहस जी आदत सुकाए विधो आहे। अॼु उन ॻाल्हि ते बहस कयईं त इंसिफ़ा बोल में विटामिन बी वॾे मिक़दार में पियल आहे। मतिलबु त छलनि का ॻाल्हि वात मां निकिरेसि, उनखे साबित करणु मरण जीअण जो सुवालु बनाए छॾींदो। जे माण्हू छॾेसि हो त रोज़ु रोज़ु हर ॻाल्हि ते ईअं कंदो, जे न त सॼो ॾींहुं वेठो बहस कजे ऐं बोर थिजे। अॼु बहस कुझु छॾण जो फ़ैसिलो कयो अथमि। कल्ह मीम चयो त मूंखे दिलि में तकलीफ़ आहे। डॉक्टर सां वेठे बहस कयईं। डॉक्टर जे वञण खां पोइ मूं चयुसि त मुख़्तलिफ़ सुकाईंदड़ दवाऊं खाई थो, मथां सिगरेट ऐं चांहि 24 कलाक चालू आहे। गैस थींदो ऐं ईअं लॻंदो ॼणु दिलि थी ॿुॾे। चयईं चांहि छॾियां थो, ॾिसूं फ़िलहाल त नथो पीए। हिमत वारो माण्हू आहे। हर क़िस्म जे हालतुनि में रुक वांगुरु बीठो आहे। ॼणु सॼी दुनिया ख़िलाफ़ अथसि। सुप्रिटेंडेंट ॼणु ज़ाती ख़ानदानी दुश्मन अथसि। सरकार संदसि तबाही करण में वीहनि नहनि जो ज़ोर लॻायो आहे। रहियल कसर जोणस पूरी कई आहे। पुठ जे कंडे में सख़्तु ज़रबूं अथसि। दिमाग़ ते चोटूं अथसि। खट ते सुम्ही कोन सघे। माली तरह तबाह बर्बाद थी वियो आहे।
रोज़ु बैंक जा कर्ज़ चढ़ंदा वञनिसि, खेसि पंहिंजी मिल्कियत विकिणी बैंक जा रोज़ु वधंदड़ कर्ज़ लाहिण जी इजाज़त बि कान्हे, मतिलबु त मुकमिल घेरे में आहे। पर हौसला बुलंद अथसि। अहिड़ा पीपी वज़ीर ऐं मेंबर त छा कारकुन बि सिंध में हुजनि त ॿियो छा खपे। मूं नोट कयो आहे त हिते जे पीपी ऐं सिंध जे पीपी जे हौसले ऐं क़ुर्बानीअ जे मयार में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हिते जा जेल अञा भरिया पिया आहिनि। ॿियो त ठहियो पर औरतूं बि कोन थियूं खुटनि। किलो आबाद आहे। सिंध जे पीपीअ जी ॻाल्हि निकिरंदी आहे त मूंखे उन पारां शर्मसार थियणो पवंदो आहे जो घटिताई वरी बि सिंधियुनि जी थी थिए। 27/7/1982 ईस्वी थुल्हो चकर चीफ सूबेदार अची निकितो, चए हलो केॾां इस्पताल, कहिड़ी जेल इस्पताल। मूं सम्झो त ॿियो इस्पताल था वठियो हलनि। जेल इस्पताल में वलर डॉक्टरनि जो वेठो प्रोफेसर डॉक्टर सिप्तेन ऐं प्रोफेसर चौधरी सिद्दीक़ बि हुआ। कल्ह डॉक्टर जेल जे चयो हो त डॉक्टर सिप्तेन विलायत वियो आहे। चयईं आउं त केॾां बि कोन वियो हुउसि, 2 महीननि खां पोइ वेंदुसि। तुंहिंजो नालो ॿुधी हिकदमि हलियो आयुसि। डॉक्टर सिद्दीक़ सर्जन LMC मां पढ़ी वियो आहे। चयो आउं त मोकल ते हुउसि, पोइ बि हलियो आयुसि। मूं थोरा मञिया तपासूं कयाऊं। डॉक्टर सिद्दीक़ अकेलाईअ में तपास कंदे पुछो, तोसां ही ठीकु हलनि था या न? मूं चयो ठीकु था हलनि। चयाईं मूंखे फ़िक्र हो। मूं चयो सिंध में पढ़ी आया आहियो उन करे? चयाईं हा, हिते बि सिंधी डॉक्टर आहिनि। हिकिड़ो डॉक्टर सॼण रेलवे में वॾे उहिदे ते आहे, ॿिया फ़ौज में आहिनि। मूं वटि अची गॾिबा आहिनि। चयऊं तव्हांजी बीमारीअ जो जनाब चोर पकड़ियो अथऊं, दवाऊं लिखी ॾेई विया आहिनि, चई विया आहिनि त असांखे फ़ोन कंदा त हिकदमि पहुचंदासूं। मीम चयो त मुंहिंजी जेल जे लाइ डॉक्टर खे चइजि। चयुमि फ़िलहालु असरु कोन थियो, वरी ईंदा तेसीं ताईं कमु ठीकु थी वेंदो। मीम चयो चांहि छॾण करे फ़ाइदो थियो। बेगम साहिबा जी बीमारीअ जो ॿुधी ग़मगीन आहे। चए थो त बेगम साहिब खे कुझु थियो त पार्टी रुजत परस्तनि जे हथनि में रांदीको बणिजी वेंदी। ॾाढो परेशान आहे। बेगम साहिबा बेनज़ीर भुट्टो। सिंधी किताब आहिनि ई कोन, उन करे उन्हनि खे कंजूसी करे बचाए रखियो अथमि त आहिस्ते आहिस्ते पढ़ंदुसि। हिकिड़े ई ॾींहं में ख़तमु करणा न आहिनि, पर हाणे लॻो पियो आहियां मुश्ताक बाग़ाणीअ जो हू जे पढ़ण पब जा पढ़ियुमि। हल्कियूं हल्कियूं ॻाल्हियूं आहिनि पर ठीकु आहिनि। घणनि नालनि जी लिस्ट में हिकु हंधि पंहिंजो नालो पढ़ी हैरत थियमि। हालांकि फ़क़ति हिकु डिघी लिस्ट में नालो ॼाणायल हो त हीउ बि हिकिड़ो अदीब आहे, त बि अजीब लॻुमि। हेतिरा साल उन नाले जे ज़िक्र ते जेका अदबी वॾेरनि जी मुकमिल बंदिश पियल आहे, तंहिंजो छा थींदो। हीउ जो तइ थी चुको आहे त इन नाले वारो को बि माण्हू सिंधी अदब में पैदा ई कोन थियो आहे। उन तइ थियल हक़ीक़त जो छा थींदो। वीचारे मुश्ताक खे ख़बर ई कान हूंदी त हिन हिकु दफ़ो बेख़बरीअ में उहो नालो लिखी सिंधी अदीबनि जे हिकिड़े मुअज़िज़ टोले खे पाण ते केॾो न नाराज़ कयो आहे। सुबुह जो मुराद अली मिर्ज़ा जो तर्जुमो कयल अरबी नाटक मुंझारो पढ़ियुमि। सुठो तर्जुमो आहे। तौफ़ीक़ुल हकीम जे समाज सोच पुराणी सरमाएदारी रोशन सोच आहे। ऊंदहि खां रोशनी 1000 दफ़ा भली। तरक़ी रुजत जो ज़िद, रुजत न खपे, तरक़ी खपे। तरक़ीअ जा बि क़िस्म आहिनि। का बि शइ क़तई न आहे, हर शइ निस्बती आहे। रोशनी ऐं तरक़ी बि निस्बती आहिनि। रुजत परस्त जागीरदारी सोच खां रोशन ऐं तरक़ी पसंद जागीरदारी सोच बहितर। कंहिं ज़माने में हज़ारे साल अॻे जागीरदार सोच इनक़िलाबी सोच हुई। उन ज़माने में ग़ुलामदारीअ खे ख़तमु करण लाइ जागीरदार इनक़िलाब आणे रहिया हुआ। उहो अॻे जी भेट में तरक़ी पसंद कमु हो। रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद जागीरदारी सोच तंग नज़र रुजत परस्त जागीरदारी सोच खां बराबरि बहितर हूंदी आहे। पर उहा सरमाएदारी रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद सोच खां पोइते पियल हूंदी आहे। केतिरनि हालतुनि में क़दामत पसंद सरमाएदार सोच बि रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद जागीरदार सोच खां बहितर हूंदी आहे। रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद सरमाएदार सोच अक्सर पोइते पियल पोरियत ऐं अवामी सोच जे भेट में रुजत परस्त हूंदी आहे। सो तौफ़ीक़ुल हकीम रोशन ख़्याल आहे, पर सरमाएदार रोशन ख़्याल। उन करे मज़मत फ़क़ति वज़ीर ताक़त जी नाजाइज़ इस्तेमाल ऐं कानून जी नाजाइज़ इस्तेमाल जी आहे। बाक़ी जागीरदार निज़ाम ऐं उन जी रियासत हुकूमत ऐं कानून जी नाहे। बादशाह सुठो आहे, कानून सुठो आहे, रुगो उन्हनि खे सही नमूने इस्तेमालु कजे, याने ही निज़ाम ड्राहे ॿियो न ॾियो, रुगो उन में थोरी दुरुस्ती करियो। बहरहाल चालू हिसाब सां ॻाल्हि भली ऐं रोशन ख़्याल आहे। केतिरनि ॾींहंनि खां डायरी लिखण ते बि दिलि नथी थिए। बसि
भायां त रुगो मज़ेदार किताब वेठो पढ़ां, लिखां न, दिमाग़ ते बार न विझां। राति ॾाढी ग़लती थी, अमृता प्रीतम जी नज़म ॿुधाइण जो प्रोग्राम अचिणो हो, ऐं सुम्ही पियुसि। अॻे ॾींहुं त बाक़ाइदा अमृता जो कंपेयर कयल प्रोग्राम हो जालंधर टीवीअ तां, उहो बि न ॿुधुमि, निंड खणी वई। अॻे अलबत ॿुधो हुउमि हिकु दफ़ो। शाम 7 बजा पठाणो ख़ान पियो ॻाए। सुभान अल्लाह। मीम बि वेठो कंधो हणे, चपनि ते मुर्क अथसि। हालांकि अञा 20 ॾींहं थिया जो ज़ोर शोर सां बहस पे कयई त फ़रीद बहावलपुर जे नवाब जो दरबारी अवाम दुश्मन रुजत परस्त शाइर हो। अखियुनि मां जिनसी टांडा पे निकितसि। मूंखे 2 कलाकनि जी झगी हणाए, हज़ारे सालनि जी अदबी ऐं समाजी तारीख़ जा हवाला ॾियाराए, नज़रियाती दलीलबाज़ी कराए, पोइ निहायत मासूमियत सां चयई, बहरहाल हाणे ख़बर पई त फ़रीद ठीकु ठाक हो। ॾिसो न, पक त करणु खपे न। एतिरी ख़बर लाइ मूंखे सवें किताब पढ़णा पवंदा। अॼोकी एटमी दौर में एतिरो वक़्तु किथे। 28/7/1982 ईस्वी। कारी 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 बादला मेरे आंगना न शोर मचा। पुराणो पुराणो गानो पियो हले। वरी मुरली बेरन भई हो कन्हैया तोरी मुरली बेरन भई, बांवरी में बन गई। मुरली वीरयाणी थी पई, मुरली वेरियाणी थी पई, कृष्ण तुंहिंजी मुरली वेरियाणी थी पई। आउं बांवरी थी पियसि, कृष्ण तुंहिंजी मुरली वेरियाणी थी पई। अॼु सुबुह खां मीम वर्ज़िश खे लॻो पियो आहे। हेतिरा ॾींहं रुगो टेढ़ो थियो पियो हूंदो हो। कालो की सख़्तीअ वारी नसीहत ते अमल पियो करे। शायदि मूंखे दवाऊं अलाए कॾहिं ॾींदा। सुबुह थधो ऐं वणंदड़ आहे। पेट मां सूर अञा पूरीअ तरह कोन वियो आहे। धौरो खटो हो, न खाइणु खपंदो। को बि कमु कोन थो पुॼे। जेकी 2 अखर जिते आहिनि उहे उते पिया आहिनि। अॼुकल्ह किताब पढ़ण ते सख़्तु मूड आहे। हिकिड़ो किताबु जेको पढ़ण लाइ बेचैन आहियां सो आहे मार्क्सी फ़लसफ़ो। मूं फ़क़ति जदली मादलियत वारो भाङो त बार बार पढ़ियो ऐं कुझु सम्झो आहे, पर तारीख़ी मादियत खे अञा 5-7 भेरा ॾियणु ऐं नोट वठणु खपनि। साॻीअ तरह अदबी मकालो, अदबी तनक़ीद जो किताबु संधी ज़ात हंजन पूरो करणु चाहियां थो, पर वाक नथो थिए। मार्क्स एंजलिस ऐं लेनिन जूं आतम कहाणियूं पढ़ण ऐं उन्हनि जा नोट वठण ते दिलि आहे। काश सिंध जा हज़ारे तरक़ी पसंद पोरियत दानिश्वर ऐं शागिर्द जे ॿियनि अज़ीम इंसाननि जे हयातियुनि ऐं साइंस सां गॾु ही अज़ीम हयातियूं बि पढ़ण ऐं पढ़ण जो सौभाग्य हासिल करे सघनि। हिन मुल्क जे पढ़ियलनि जी अक्सरियत इल्मु अदब जे मामले में अञा आङूठे चूसण, पटड़ी रिब ऐं टाफियूं खाई पेट भरण जे हद बि कान टुपी आहे। हिते असांजो रिवायती अदीब साइमन डी ब्योर पढ़ी त कमाल थी वियो। असां लाइ आसमान जी आख़िरी हद सार्त्री, कामो, फ्राइड वग़ैरह आहिनि। मायूसीअ जे उन गंदगीअ में लेथिड़ियूं पाए असीं भायूं था त ॼण सदरतुल मुंतहा ते रसी विया आहियूं। हिकिड़ी ॿी टिण मतल आहे, अंग्रेज़ी सिखणी कान्हे, सुठा किताब अचणु ॾियणा कोन्हनि। जे किताब बि आहिनि ऐं अंग्रेज़ी बि अचे थी त महिनत करे कम जा किताब पढ़णा कोन्हनि। नतीजो जेको निकिरणु खपे सो निकिरे थो। रुजत परस्ती तरक़ पसंदीअ जा जुबा ओढियो वेठी आहे। असां मां जेके तरक़ी पसंद रुजत परस्त न आहिनि, तन जी मंज़िल मक़सूद ज़ाहिरी तरह अवामी पोरियत इनक़िलाबी समाज आहे, पर असांजी ॼाण, सोच, सम्झ ऐं असांजी तख़लीक़ कयल अदब जो तजियो आहे त उन जो जोहर सरमाएदार तरक़ी पसंदी आहे, या बेशऊर ऐं जाहिल पोरियत तरक़ी पसंदी ऐं न बाशऊर ज़िंद ऐं वेढ़ू पोरियत तरक़ी पसंदी। असांजा काफ़ी अदीब अवाम बाबति लिखनि था, पर ख़ुदि अवाम थी अवाम जे बाशऊर वेढ़ू इनक़िलाबी नुक़्ताए निगाह ऐं मौक़िफ़ मुताबिक़ नथा सोचीनि ऐं लिखनि। समूरे अवाम लाइ नथा लिखनि, हिकु ख़ासि महदूद तबिके लाइ लिखनि था। बाशऊर किथां थींदा? लिखे लखानू, पढ़े अलानू, संजीदगी लाॻीती ओरच, इल्मी ऐं साइंसी मुताले खां वहूं वञिबो ऐं आलमी अदबी ऐं आलमी बाज़ार में रुगो चालू क़िस्म जूं मशहूरु इल्मी अदबी पटड़ियूं रिबूं पीबियूं ऐं लस्तूं वठबियूं त इनक़िलाबी पोरियत शऊर जहिड़ो इंतिहाई इल्मी साइंसी आला दर्जे जो शऊर किथां हासिलु थींदो? पोइ आहिनि डज़ हणणा, पुराणा ऐं पारूथा जुमिला दोहराइणा, नवां बेमाना खोखला फ़िक्रा घणा, अखरनि सां खेॾणूं, माण्हुनि खे खोखली जज़्बातियत ऐं इसरारियत जे
काक में फासाइणु, जागीरदारी, सरमाएदारी, तरक़ी पसंदीअ जो नकुल करणु, सतही नाले मातर, कूड़ी ऐं खोखली तरक़ी पसंद सम्झ ऐं सोच, सतही नाले मातर कूड़ो ऐं खोखलो रोशन ख़्याल तरक़ी पसंद अदब पैदा न कराईंदा त ॿिया कहिड़ा फाड़ा मारींदा। पंजाब जो विचोलो तबिको वीचारो केॾो ॾुखियो आहे, तंहिंजो सबूत तरक़ी पसंद वकील ई बस आहे। हिते जा माण्हू चवनि था त वीचारो 60-70 करोड़नि जी भूंगीअ में सिसी लिकायो वेठो आहे। तहिड़ा 60-70 करोड़ कैश मस अथसि। हिकिड़ो नर्सरी ऐं हाई स्कूल खोलियो अथसि, उन जूं शाखूं बि आहिनि। उन मां महीने में 20 लख रुपया मस था मिलनिसि। पुट पढ़ाया अथसि। नुंहुं ॾाज में अरब रुपया याने 100 करोड़ फी नो खणी आई आहे। हिकिड़ी सनतकार जी धीउ आहे, ॿी बि कंहिं अहिड़े मिसकिन जी ॼाई आहे। हाणे वीचारो वञे त केॾां वञे। हिते जेल में हू त घरां मानी बि कोन घुराईंदो हो, छो जो घर जो अटो छो खाए, पेट्रोल छो बर्बादु करे, बर्तन छो घसाए। सॼो ॾींहुं चवनि था त जेल मैनुअल हथ में खणियो वेठो हूंदो हो ऐं गोश्त पियो तोराईंदो हो। उन स्कूल में चवनि था त करोड़पति माण्हू पंहिंजा ॿार ॼमंदे ई रजिस्टर कराए छॾींदा आहिनि, तॾहिं दाख़िला मिलंदी अथनि। उन ॻाल्हि में सॼीअ में ज़रूरु वधा हूंदो, पर उन में रुपए मां पैसे जेतिरी बि सचाई लेखिजे त बि वीचारनि जी हालति जो तसवुरु करे सघिजे थो। सफ़र ऐं जेल में माण्हूअ खे मर्दनि जे कमनि सां गॾु उहे बि कम करणा पवंदा आहिनि जेके आम तरह औरतुनि जे हवाले हूंदा आहिनि। हींअर राशन जे गोश्त घटि मिलण सबबि गोड़ करियो वेठा आहियूं। मुलाज़िम चए थो त आउं पूरो थो ॾियां, असीं चऊं था त अवीं खाई था वञूं, वरी मिर्चनि जे अघ ते बि गोड़ कयो अथऊं। मुसीबत उहा जो असांखे ॿाहिरि जे अघनि जी ख़बर कान्हे। ही सावा मिर्च असांखे 70 रुपया किलो थो ॿुधाए, आहिनि अलाए कहिड़े अघ। कयास हाराई पई थिए त 15 अगस्त सदर मोहतरम छा चवंदो या कंदो। मूं चयो त उहा ई कंदो जेकी 23 मार्च ते कयाई। अख़बारुनि खे चवंदो त बक बक बंदि करियो, न त सभिनी खे फटका हणाईंदासूं। ॿी वाह हाणे कान्हे। हाणे जेको साम्हूं अचे तंहिंखे फटको हणणो ऐं जेतिरो वक़्तु ईअं कढी सघिजे ओतिरो कढणो। मूं अंदाज़ो ॿुधायो आहे त ईंदड़ साल हिन महीने हमराहनि जी हालति काफ़ी तशवीशनाक थी चुकी हूंदी ऐं खुलियो खुलायो बचाव जी जंग लड़ी रहिया हूंदा। मीम चवे थो त कुझु क्यास कर, वक़्तु कुझु घटि आहे। मूं चयो चङो, 3 महीननि खां पोइ वरी गौर कंदासीं, फ़िलहाल अंदाज़ो इहो था रखूं। शाम 7 बजे भारतीय फिल्म अचण वारी आहे। अलाए कहिड़ी पंजाबी या धर्मी हूंदी त वॼाए छॾींदी। भारतीय पंजाबी फिल्मूं हवाई हूंदियूं आहिनि। धर्मी या नाम नियाद मज़हबी फिल्मुनि जो बि आज़ार आहे, जिन में रुगो पीरनि ऐं दरगाहनि जी पूॼा ऐं संदन करामतूं ॾेखारींदा आहिनि। ताज़ो ऐलान थियो आहे त फिल्म पंजाबी हूंदी। सवेल चौधरी शरीफ़ कंपाउंडर अची दवाऊं ॾेई ऐं सुई हणी वियो आहे। सुई हफ़्ते में हिकिड़ी लॻंदी। क़ीमत फ़ी सुई 50 रुपया। अहिड़ीअ रीति 3 सालनि खां पोइ इलाजु शुरू थियो आहे। ॾिसूं त को खड़ु तेल निकिरे थो या न। सुप्रिटेंडेंट हिमत न करे हा त लिख पढ़ हलंदे 3 साल ॿिया बि लॻी वञनि हा। अॼु सुबुह जो चिट लिखी संदसि कयल ज़ाती कोशिश लाइ थोरो मञियो अथमि।